नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर दाल नंढे खंड जे क्लासिकल रागी उस्ताद फतेह अली खान जी तबियत में सुधारो न अची सको। 60 सैकड़ो दिल बि कम करण छड़े दिनों। तफ़सील मूजिब क्लासिकल रागी उस्ताद फतेह अली खान कराची जी हिक अस्पताल में दाखिल है, जिते संदसि हालत अञा ताईं गणती जोगी है। नाले वारे रागी के वेंटिलेटर ते रखियो वियो है, जॾहिं त संदसि बेहोशी वारी हालत पिण बरकरार है। डॉक्टरनि मूजिब उस्ताद फतेह अली खान जे ब्लड प्रेशर जी लेवल काल बेहतर थी हुई, पर संदसि दिल 60 सैकड़ो कम करण छड़े ॾिनो है, जंहिं सबब संदसि हालत अञा ताईं खतरे खां ॿाहिरि न आहे। उस्ताद फतेह अली खान दिल ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार है, जॾहिं त संदसि सकावत खाते पारां अञा ताईं संदसि इलाज लाइ रुपयो बि जारी न आहे कयो। ॿिए तरफ़ उस्ताद फतेह अली खान जी तबियत नासाज़ हुजण बाद काल्ह बि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां फनकारनि जो वॾो अंग अस्पताल अची संदसि इयादत करे रहियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।